सोणी जाकर जाने नीह जंहिंखे रातो ॾींहुं मेहार मन में। सब खां पहिरियां त मुंहिंजनि भेणुनि खे, मुंहिंजनि अदड़ियुनि, औरत भाइरनि ऐं नसीराबाद जे बाशऊर साथियुनि खे सुर्ख सलाम जो तव्हां पंहिंजे अॻवान जी जेका मालिकी कई आहे ऐं गुज़िरियल 26 ॾींहंनि खां जेका तव्हां जिदोजहद करे रहिया आहियो, सच पुछो त इन सॼी सिंध में हिकिड़ो अहिड़ो रूह फूके छॾियो आहे, हिकु अहिड़ी सघ बख़्शे छॾी आहे जंहिंमां इहो अंदाज़ो आहे त को बि कारकुन हाणे निधण को सिंध जो कोन थींदो। कंहिं बि जमहूरी मुआशिरे में एहतजाज हिकु तमामु वॾो आवाज़ु हूंदो आहे, उहो हिकिड़े फ़र्द जो हुजे या ॿिनि माण्हुनि जो हुजे, पर हिते गुज़िरियल 26 ॾींहंनि खां नसीराबाद में त मुसलसल एहतजाज थी रहियो आहे, पर उन सां गॾोगॾु जॾहिं खां कामरेड सिंगार नुनारी खॼियो आहे त सॼे पाकिस्तान, सॼी सिंध समेत सॼी दुनिया में मुज़ाहिरा थिया आहिनि। USA में मुज़ाहिरो थियो आहे, इंग्लैंड में मुज़ाहिरो थियो आहे, जर्मनी में मुज़ाहिरो थियो आहे, पर हिननि हुकुमराननि जे, हिननि अंधनि ॿोड़नि हुकुमराननि जे कन में जूअं चुरण लाइ तयारु कोन्हे। ही हुकुमरान जेके उन बदमस्त हाथी जी आहिनि, जेके सभिनी खे लताड़ींदा था वञनि ऐं हुननि जो इहो ख़्यालु आहे त ही उन हाथी जीअं उन्हनि सभिनी खे कुचलींदा वेंदा, पर हिननि खे ख़बर कोन्हे त असां लतीफ़ जा फॉलोअर आहियूं, असां लतीफ़ जा पैरोकार आहियूं, जंहिं चयो हुयो त सना भाइम सप विया वासीगन जा जनी जी झड़प हाथी हंधा न चुरे। तव्हां भली हुन बदमस्त हाथी जीअं लताड़ींदा वञो, पर अवाम, ही औरतूं, ही शागिर्द जॾहिं पंहिंजी कुवत सां इन हाथीअ खे जॾहिं झड़प हयूं त इहा हाथी हंधा कोन चुरंदी। ऐं हीअ तव्हां जेका बदमाशी आहे, जेको तव्हां माण्हूअ खे राति जे पेट में उनजे घर में घिड़ी तव्हां उन्हनि खे गुमदा करे छॾियो। जीअं कामरेड ॻाल्हि कई त बाबा रियासत जेका आहे उन जा कानून आहिनि, माण्हू जॾहिं तव्हां कोर्टूं ठाहियूं आहिनि, जॾहिं तव्हां जूं अदालतूं आहिनि, त पोइ खंबण जो जवाज़ कहिड़ो आहे? खंबे त धाड़ेल बि गुम करे छॾींदा आहिनि, पर धाड़ेल घटि में घटि भुंगल आहे, का फ़ोन त कंदा आहिनि, कुझु ॿुधाईंदा त आहिनि। हिते काउंसलर जेको तव्हांजी कानून ऐं आइन मुताबिक़ जेको चूंडियो वियो आहे, जेको हिकिड़ी रजिस्टर्ड पार्टी जो जेको आहे अॻवान आहे, सिंध जो लेबर सेक्रेटरी आहे, उनखे तव्हां राति जे पेट में गुम करे छॾियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मां PRSF जो मेंबर ज़रूरु आहियां, ऐं असांखां सवालु कयो वेंदो आहे त तव्हां कामरेड सिंगार नुनारीअ लाइ एहतजाज छो था कयो, छो त हू पोरियतनि जो अॻवान आहे, छो त हू हारियुनि जो अॻवान आहे। कामरेड सिंगार नुनारीअ जो इहो कमाल बि आहे त शायदि इहो ई ॾोह आहे त हू हुन PRSF जेका प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन आहे, उन लाइ उनखे हिन ज़िले में ऐं सिंध में जेको मज़बूत करण लाइ कमु कयो। हुनखे ख़बर आहे त अकेला पोरियत ऐं अकेला हारी हिन समाज में का बि तब्दीली कोन था आणे सघनि। ऐं हुन नौजवाननि जी जेका ज़हन साज़ी कई आहे, हुन जेके सोशलिस्ट स्कूल हलाया आहिनि, ऐं हुन जेको नौजवाननि में जेका मज़हबी इंतिहा पसंदी ऐं जेको ॿियो जीअं साथी नजी ॻाल्हि कई त जेको नशे जी जेको आहे सो लत में जेको नौजवाननि खे जेका ही समाज ऐं निज़ाम जेको धिके थो, उनखां बचाइण लाइ जेको सोशलिस्ट स्कूल जेके हुन स्टडी सर्किल्स हलाया आहिनि, शायदि इहो ई ॾोह आहे। हुन न सिर्फ़ु सर्किल्स हलाया आहिनि, हुन शऊर जी आबियारी कई आहे, पर हुन नौजवाननि खे सियासत करण बि सेखारियो आहे। शागिर्द यूनियन जी बहाली हुजे, फीसुनि जो मामिलो हुजे, या इदारनि जे अंदरि क़तल हुजे, कामरेड सिंगार नुनारी हर हवाले सां शागिर्दनि सां गॾु रहियो आहे। इन करे हू हारियुनि जो अॻवान कोन्हे, हू सिर्फ़ु पोरियतनि जो अॻवान कोन्हे, पर हू असांजो अॻवान आहे ऐं असां हुनखे पंहिंजो रहबर सम्झूं था। ऐं असां 1 अगस्त ते नसीराबाद जीअं जिते 18 जुलाई ते असांजो जी रैली निकिती, असां 1 अगस्त ते हैदराबाद में रैली कढी रहिया आहियूं, जंहिंमें तव्हां सभिनी दोस्तनि खे, सभिनी भाइरनि खे पुरज़ोर अपील आहे त अचो असांजो साथ ॾियो। ऐं असां इहो वचन था कयूं अवामी वर्कर्स पार्टी सां असां गॾु था आहियूं, ऐं उन सां गॾोगॾु PRSF पंहिंजे जेको आहे सो प्रोग्राम में, पंहिंजे अमल में अवामी वर्कर्स पार्टी सां गॾु आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी
जो तव्हां हिते आयो ऐं 1 अगस्त में तव्हांखे गुज़ारिश आहे असांजा भरिजल